अज के जो मौत असां वटि खणी आयो है। पाण खे मुड़ुस माण्हू न सम्झो। अज तुंहिंजो आख़िरी ॾींहुं आहे। अचेसि हाणे अखियूं खुलियूं हूंदत। मुल्क में अञा राणू राणी भी आहे। इन मजीदड़े जो गुरूर अज मिट्टी में मिली हुआ। मजीद होश त कमट फैसलो दे तो सुठो अथई, न त पीरल वारा गिची में पइजी वेंदई। आऊं बि ॾिसां त मजीद खां केर तो फैसलो वठे। आदा को जेड़ो करे न तन में हथियार खणदे के दी थी आन। सिकंदे सिकंदे साल थिया हिन, मीणा रोई हाल थिया हिन। तुझे अचण जूं उमेदूं रखी वर हिन खवा जायूं तोले, दिया में जानी जायूं तोले, ॾाढा आता आयूं तोले, दिया में जानी जायूं तोले, ॾाढा आता आयूं तोले। ॻोठ जो माहौल तमाम घणो ख़राब थी वियो आहे। बंगुल खान कंहिंजे बि दर ते मेड़ खणी कोन वेंदो। तो पो तू मुझे बाबा का मुझे रिश्ते जी घुर छो न तो करी। हिन वक्त ॻोठ में मौत जो राकास घुमी रहियो आहे ऐं तूं वरी चवीं थी ताऊं मथे ते मोड़ ॿधां। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार रे। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार रे। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार। ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा। ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा। कन नंढा वॾा प्यार रे। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार रे। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार रे। अदा पीरल वारनि जा अहिड़ा तो वाजट वजाईंदसि। दा अंदर में अड़ा पियो बरे। दा असां बि उन्हनि ते बहादुरी सां हमलो कंदासीं। पंहिंजे दुश्मन खां ॾोके ते पलान वठां। अदा वक्त न विझा, हली दुश्मन खे क़बर भेड़ो करियो। हिन मजीदड़े लाइ कमदारी काफ़ी आहे। ॿियो हुकुम कयांसि वण धक। ॻोठ वारा छा चवंदा? पीरल मजीद खे अकेलो करे मारियो। मां भी अब्दुल मजीद आया। रुक जो चणो आया, रुक जो चबाण जी कोशिश कंदे बट्टी बाहर अची वेंदई। पीता हूँ झूम झूम कर पैमाना में अली का। पीता हूँ झूम झूम कर, पीता हूँ झूम झूम कर पैमाना में अली का। पीता हूँ झूम झूम कर पैमाना में अली का। नजरों में मेरे आ गया, हाँ नजरों में मेरे आ गया मैं खाना है अली का। पीता हूँ झूम झूम कर। ॾिसो न अदा वलिन जी धरती केॾी न प्यारी आहे। जी हाँ अदा साईं, सिंध तो सिंध है न।
हिते जी मिट्टी जी खुशबू बि पंहिंजी आहे। जेकॾहिं अदा असांजी धरती तां वॾेराई शाही ख़तम थी वञे सिंध जहिड़ो ॿियो को वतन ई न आहे। सभु तव्हां जूं सोचूं सही आहिनि, पर हिन निज़ाम खे ख़तम करण लाइ ज़रूर को न को मां जो लाल ईंदो। अदा असांजे ॻोठ में खोड़ सारियूं अल्हम्दुलिल्लाह मोहबतूं आहिनि। अदा अलाह साईं कंदो हमेशा ये मोहबतूं ॻोठ वारनि जूं कायम रहंदियूं। आमीन। अचो त हलो। अदा तूं परेशान छो आहीं? वीरल परेशान इन जे करे आ तने ॻोठ में त एतिरो अमन आहे जो कंहिं ॿार जे हथ में मानी जो लोलो आहे न त काउ नखो नथो खसे सघे, काउ नथो खसे सघे। छो? अदा इन अमन जे पोयां मस्जिद वारनि जा वॾा हथ आहिनि। अदा को अहिड़ी चाल खेॾ जो मस्जिद वारनि जो इज़त जो जनाज़ो निकिरी वञे। हा अदा को जहिड़ो करे हिन हथनि में हथियार खणंदे के ॾींहं थी विया आहिनि। पहिरियों बोतार सां मिला पोइ मस्जिद सां अहिड़ो असर कंदुसि, अहिड़ो असर कंदुसि जो हिन सॼे ॾे में ॾाका ॿुधंदो, ॾाका। अदा मीरल सचो ई वॾा ॾींहं थी विया आहिनि जेको पादर कोन लॻिया आहिनि। अदा ना कुछ सोचो, कुछ ना कुछ करणो पवंदो। अदा पीरल जमाल सही तो चवई। मां या तव्हांजी ख़्वाहिश जल्दी पूरी कंदुसि, जल्दी। तव्हां त मूंखे सुञाणो था, मां पेर खां वठी करे मथे ताईं मथे जो सूर आहियां। जंहिंखे चुंबड़ा पोइ छॾंदो न आहियां, छॾंदो न आहियां। मजीद छा पियो ॾिसी मुंहिंजी अखियुनि में? राबेल तुंहिंजे नेणनि में पंहिंजी दुनिया ॾिसी रहियो आहियां। मजीद आऊं त सिर्फ़ तुंहिंजी आहियां, पर मूंखे इन ज़ालिम ज़माने खां अलाए छो ख़ौफ़ थो थिए। राबेल तोॾे ईंदड़ हर तूफ़ान जो रुख मोड़े छॾींदुसि। तूं दुनिया जो ख़ौफ़ न कर, छो त मजीद पंहिंजे नाले सां सॼो वेंदो। कुर्बान वञई मजीद, तोसां त राबिल जो सिर लॻे। चेरी तूं त मुंहिंजी जान आहीं। हाँ उस्ताद इख़बार लिखे थी सिंध जे वॾे वज़ीर जो उमरकोट में दौरो किरी पियो। अदा लाउती उमरकोट में उन वज़ीर आज़म जो दौरो कोन किरियो, दौरे लाइ आयो। छॾ इख़बार खे निभागा, सही पढ़ी में नथो। एतिरी मूंखे बि ख़बर आहे निभागा, तूं ग़लति पियो पढ़ी। उस्ताद असांखे कहिड़ी ख़बर, असां स्कूल जे पोयां पढ़ियासीं ऐं असांखे कहिड़ी ख़बर इख़बारूं कीअं थियूं पढ़जनि। उथे पादर नाणी निभागा, तो जहिड़ो न सिंध जी तालीम जो बेड़ो पोड़े छॾियो आहे। हाँ साईं, उस्ताद स्कूलनि जो हेड मास्टर लॻो पियो, वरी असांखे तो टोकेसि। उथी निभागा, तो इख़बारूं पढ़ी माण्हुनि जे विच में मुंहिंजी बेइज़तियूं कराए। छोरा ओड़े शेरू आई न तूं। हाँ ओड़े रे ये मथे उघाड़ो असांजे ॻोठ में घुमंदो तो हुते, असांजो न्याणी सियाणियो न, तोखे शर्म नथो अचे? ये जाती तो पाईंदो हुते? हाँ या मुंडी लाहे करे मस्जिद ॾे तोहफ़ो मोकिले छॾींदो मां। हीरल अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, असां बि इज़त वारा आहियूं। अरे रे असांजी राज में इज़त न आहे, हाँ तव्हांजी इज़त आहे।
तव्हां ॻोठ जा चङा मुड़सो जो फ़ैसिला था कंदा तूं हाँ जेकॾहिं इज़त वारा आहियो त ॿिए कंहिंजी बि इज़त करणु सिखो। अदा लगे तो शहर ले मथे में धूल विझणी पवंदी। अरे ले बात के लगाम दे ज़बान संभाले गाला काकड़े का ना कटी छडाई। अरे ले एड़ा गोठ जा चंगा मुर्तु जो है ना अवस्था का वधी कमाजी त तुझे आ। खामोश अदा साईं हो गालाई ॾिसो छा था मीरल वठोस कयोस पूरो वठोस। पर थियो तने मां ख़बर अॼां त कीअं पीरल सां ॻाल्हाइबो आहे। अदा सरदार शाहनवाज़ खे फोन करे छॾियो जी मामलो संभाले वठे। हेलो सरदार बाबा पीरल थो ॻाल्हायां। सरदार बाबा मजीद जो सोट मिलियो शेरू ॻोठ जे घर में झातियूं पियो पाए हुनजो खेल ई ख़तमु करे छॾियो त माए हाणे वधीक पारत थी कम खे संभालजांइ बाबा। ठीकु आहे महिरबानी असां अचूं था। पाण खे तो मुड़स भाए अज तो मजी जी सट बई जान चट अज तो ॾींहं जा तारा ॾिसे। हा दा सुठो थियो वॾी मगी हुई मजीदनि जे भाइरनि खे। हा दा वॾा हाणे अखियूं खुलियूं हूंदसि मुल्क में अञा राणू राणी बि आहे। हा दा अली नवाज़ जा लफ़्ज़ सोराना सचा आहिनि। हा दा साईं पीरल उनजे भाइरनि जे थोड़ो मथे ते रखंदा अचो वॾियो कम जो शयूं अथई। इन मजीदड़े जो गुरूर अज मिट्टी में मिली वियो। अहिड़ो असर कयो अथम जो दुनिया जो रंग ॾिस रंग। अज मजीद जे घर में मातम हूंदो ऐं मुंहिंजो दिल बाग बार थी वियो आहे। इन खुशीअ में अज जश्न मल्हाईंदासीं जश्न। अची जे हे कार तू होल छड़े हेडे अची जे हे कार तू होल छड़े हेडे गालियूं गुजंदर जूं आऊं तन धरिया तोड़े गड गोडे तोखे दौर सुनाया दिल जा जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले कुर्ब करे कदे मोहब्बत मिली नेड़ नीर वायूं तोले जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले।
जायूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले ॾाढा आता आयूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले कुर्ब करे कॾहिं मुहब मिली वञे नेड़े नीर वायूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले धीअ में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले ॾाढो ग़लति थियो मजीद त अमन पियो चाहे पर वॾेरा शैतानगिरी छॾनि कोन इहो त अलाह जो शुक्र आहे जो ॿाह में गोली लॻसि बाबा हिननि ज़ालमनि ते कहर कॾहिं किरंदो वतन था मस्किननि सां ज़ुल्म कंदा अधी पहिरियां अलाह साईं ज़ालिमनि खे डिघो रसो ॾींदो आहे पोइ देरि सां अची सोगा बि थींदा आहिनि हा दा रमज़ान सही थो चवीं नेठ ज़ालिमनि जो अंत अचणो आहे ज़ालिम इहे एॾो छो था ज़ुल्म करणु चाहिनि जॾहिं त असांजे ॻोठ में अमन हुयो अमन थींदो ज़रूरु थींदो उहो ॾींहुं परे न आहे मजीद बि हीणो न आहे तव्हां ॾिसिजो हिननि सभिनि खे ड्रोड़ाए ड्रोड़ाए मारींदो हा दा अलाह कंदो त हिननि ज़ालिमनि सां ईअं ई थींदो पीरल वारनि खे सोट जे खून जो हिसाब ॾियणो पवंदो छो त मुंहिंजो नालो आहे अब्दुल मजीद जी सट ॿई चाहनि चट अदा पीरल ऐं सदस भाइरनि खे सोट जो खून ॾुखियो पवंदो अदा हाणे हिन ज़ालिमनि खे का बि ढिर न आहे ॾियणी ऐं हुननि मथां अहिड़ो त कहर थी कड़कंदसि त हुननि खे ख़बर पइजी वञे मजीद कहिड़ी शइ जो नालो आहे
अदा मामूली गाल ता मुर्स मारियो थन, एरी वडी गाल का भी कोन हुई। अदा हाणे शानवाज जे गोठ में गोलिन जो मींह वसंदो। अदा सोट जा असां अञा वारिस वेठा आहियूं, सोट जो खून टाइगा कोन वेंदो। अदा हाणे अमन जूं ॻाल्हियूं असां सां न कजां। अदा ये ज़ालिम छो था हिन सिंध धरती ते रती रांदि रहण चाहिनि। सिंध धरती हमेशा अमन जा ई पैगाम ॾिना आहिनि। अदा छो था इन कलम वारे इन हथनि में हथियार खण ते मजबूर कनि। मजीद जी दुश्मनी अहिड़ी त महांगी पवंदी जो तबाह थी वेंदा। उस्ताद पीरल वारन कल मजीद वारन जो सोट लेटा है जो जुड़े ले जो पीरल मुझे वर चढ़े दाऊं सिरे जेतरा दाना कढंदो सा ये भंग वटारी घोट भी अथस। उस्ताद कुत्तो दो मौके पांचा गोडन का मथे तो रखी भजी हिते जो वजू डाडू ना आण ने भागा ये कुत्तो चक विजे तो केर पे इते 14 टुका हणाइंदो। सिर्फ इने गाल का खौफ तो थिए यार। पीरल बादा के खा घट ना है ने भागा मुर्स मानू ता है पर ओने का वधिक मुर्स मानू आया। उस्ताद पीरल पियो अचे। या अल्लाह हाण तू खैर कजा जा गोया पीरल का और एडे मुझे ता गिलावा क्यों? हां पीरल उस्ताद जो गिला करे मां ना तो करे मुखे बसी करे। हल तू अरे यार काडे लोवनी बोचर में छडियो। अरे हां मुझे गिलावा करे। अदा असा पाण में चऊं बे पीरल ने गोठ में मुर्सा कुरान मुर्सा गले उठे वे कर अरे उठे वे कंजल टोपी हटाए वठ वाह ए वे कर थोड़ी बाहर की एको 2 3 4 पीरल मां थक जी पियो आ। ए थक जी पियो 100 दफो कर चवाए तो गणे एक का वठी अरे पीरल यार मुझे माफ करे यार। पीरल तो कदों को वेलो अरे थुक भी मावाली पीरल वेलो भजे तो भजू। मजीद बीते कमदार खैर ताए अरे गाल बुधो वतो था पर गोठ में झातियूं पाइंदा कदे काड़ा कंधार छायो कुर्बान ये मस्तियूं मूंसां न कयो ऐं अॻे तव्हां ते सब्र कयो ता अहिड़ी त सेखत ॾींदो साहब तो यादि कंदो हिन कमदार चङनि भलनि जा तॾा वेड़े छॾिया। पोइ तूं छा कंदे धर्मा धोतिया औलाद? एॾा थी आयो होता जे चमर में कोन था अचो। कमदार तू हल असां पाणे भोतार जे बंगले ते अची वेंदासीं। जे नथा अचो पोइ सम्झी सघो था। हाँ तू हल कुर्बान हर गाल में तकड़ ना है कभी थोरो होश सां कम वठबो है। थोरो वक्त जी निज़ाकत के समझो कमदार किडां तो भाजो वने पाण खां अचो। वालेकुम सलाम। हाँ मजीद तुझे सोट जो ॿुधी ॾाढो दुख थियो। मजीद सच पुछी न त असांजी बि हिन ॻोठ खां ॾाढी दिलि भरिजी वई आहे पर छा कयूं अबनि ॾाॾनि जा ॻोठ छॾे बि नथा वञी सघूं। पुट मजीद ज़ालिमनि ज़ुल्म करे छॾे
तुझे सौट शेरल के बेगुनाह मारे छॾियो। चाचा सुल्तान हिननि ज़ालिमनि जी गिचीअ में नोड़ी विझी सॼे ॻोठ में टोड़ाईंदसि। जे पंहिंजे सौट जो पलांद न वरितमि न त मुंहिंजो नालो बि अब्दुल मजीद न आहे। पुट मजीद जीअं तूं चवंदे, तुंहिंजे हिन चाचा जो सिर बि तुंहिंजे मथां कुर्बान आहे। मजीद बाबा सही थो चवे, असीं तव्हां सां गॾु आहियूं। चाचा सुल्तान हिननि हथनि में अञा एतिरी ताक़त आहे, ॾिसजांइ हिननि ज़ालिमनि खां कीअं थो पलांद कयां। छो त मुंहिंजो नालो आहे अब्दुल मजीद। अब्दुल मजीद जी सट ॿई जान चट। हिननि बेरहमत हिननि सां वेझण करे छॾियो। अचो सुल्तान वारी चरड़ियत नहीं ना रईस। ॾिस न कंहिंजो खौफ़ न की डप, अहिड़े बि माहौल में हरणनि वारा छाल पई हणे। कमदार तोखे शर्म न आहे? तू रस्ते में वेंदड़ छोकिरियुनि खे ईअं तो छेड़ी। ऐं वडेरा वडेरा त ॻोठ जा मुहाफ़िज़ हूंदा आहिनि, ही कहिड़ो मुहाफ़िज़ आहीं तूं? कमदार असां वडेरनि खे हरणनि जो शिकार करणु चई तो छा तोड़े छालनि खे ॾवण ॾे। बाबा अवांखे ॻोठ जी इज़तनि जो ख्याल ही ना है। तू अड़े कड़ो काबू खाने जो बत्ती तो ॻोठ जी इज़तनि जा ठिका खणंदो। असांजी जागीर असांजो ॻोठ जीअं वणे ते कयूं। मजीद मुंहिंजो रस्तो छॾ। हिन त ठीको कयो हर कंहिंसां चङाई करण जो। अड़े ॾेॾे कमदार में गैरत न आहे। ॻोठ जी इज़तनि में हथ था विझो। अमी वॾे रात ॻोठ जी इज़तनि जा मुहाफ़िज़ हूंदा आहियो। इज़तन में तो नजर विजन बेगैरत। मजीद शुक्र आहे अल्लाह जो त तू टाइम ते अची वे, न त अल्लाह छा थे आ। राबेल तू अकेली किरां भी वनी बनिन ते। मजीद मां घर वेठे वेठे तंग थी पियम, इन करे सोचम त थोड़ो वनी बनी ते घुमी अचा। राबेल तोखे ख़बर त आहे पंहिंजे ॻोठ जा हालात अॻे तंग लगा पिया आहिनि। इहो त अल्लाह जो शुक्र है जो टाइम ते पहुची वियसि। मजीद जेकॾहिं तो जहिड़ा जवान हिन ॻोठ में हूंदा न त ही छा कंदा? के न्याणी के किन्नी अख सां ॾिसी कोन सघंदा। हल हल राबेल हाणे घणा मस्का नाण हल त घर छॾे अचई। सिंधी माण्हू सिंध जो हिन सिंगार ॾे।
लाइन कोन कॾे ताके सब टाइम जैसा लाइन तैसा निभाइन कोन कॾे ताके सब टाइम जिंदा दुख तक के नाहिन रुग प्यारा वंडींदा आहिन जिंदा दुख तक के नाहिन रुग प्यारा वंडींदा आहिन ए माण्हू मखे लारड़े सिंधी माण्हू सिंधी माण्हू सिंधी माण्हू सिंध जो सिंगारड़े सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा कन नंढा वॾा प्यार ॾे सिंधी माण्हू सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे सुबुह साण जीअं उथनि था गाह पटे ऐं मल धिकनि था सुबुह साण जीअं उथनि था गाह पटे ऐं मल धिकनि था मुंहिंजी सिंध जा ही मारोड़ा वॾी महिनत कंजा गेड़ा मुंहिंजी सिंध जा ही मारोड़ा वॾी महिनत कंजा गेड़ा ए दिल घुरिया दिलदार ॾे सिंधी माण्हू सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा कन नंढा वॾा प्यार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे कखन में अच रहण वारा रुखी सुखी ते कयूं गुज़ारा कखन में अच रहण वारा रुखी सुखी ते कयूं गुज़ारा ॿुध ॻाल्हि मुंहिंजी तूं लगारी सिंध में मां नवाज़ असारी ॿुध ॻाल्हि मुंहिंजी तूं लगारी सिंध में मां नवाज़ असारी ॿुध रशीद ख़बर चार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा ये टोपी अजरक वारा सब मुखे लगन था प्यारा कन नंढा वॾा प्यार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे सिंधी माण्हू सिंध जो सिंगार ॾे अरे मजीद कदे का एड़ो लापरवाह थी वई जो कमदार तो डी जो न पड़नो सच लाड़े पोए वई मजीद पीरलान के सबदाब दे त सुठो कोन थींदई रईस पहिरियां मुंहिंजे सौट जे खून जो हिसाब किताब वठी ॾे ऐं पोइ अवां जो फ़ैसिलो ॾियण लाइ तयारु आहियां छा चोड़े तुझो सौट बेगुनाह हुयो वथे तो पराए गोठन में जातियूं पाईंदो तू पंहिंजे इज़त जे दुश्मन खे मारींदा न पोइ छा गुलनि जा हार पाराईंदा रईस इन ॻाल्हि मां साफ़ ज़ाहिर आहे अवी मुंहिंजे सौट जे मरण ते ख़ुशि थिया आहियो ऐं पंहिंजे बंगलनि ते जशन पिया मल्हायो घणो न ॻाल्हाए मजीद तोखे फ़ैसिलो ॾियणो पवंदो मजीद फ़ैसिलो ॾे मजीद फ़ैसिलो ॾे त सुठो अथई मजीद होश था कमट फ़ैसिलो तुंहिंजे फ़ाइदे में वेंदो मजीद फ़ैसिलो ॾे न त पीरल वारा इची में पइजी वेंदई मजीद रईस खे फ़ैसिलो ॾे इर्तू फिरतू छॾे ॾे आऊं बि ॾिसां त मजीद खां केरु थो फ़ैसिलो वठे हाणे मजीद जी मस्ती लाहिणी पवंदी मूं तोखे केतिरो सम्झायो आहे घर खां ॿाहिरि न निकिरंदी कर ॻोठ जो माहौल केतिरो गरम लॻो पियो आहे जेकॾहिं ॿाहिरि निकिरंदी बि आहीं न कुझु होशियारी सां वेंदी कर ॻोठ जो माहौल तमामु घणो ख़राब थी वियो आहे भेण असांखे चवंदी कर
असांजो बि मासी जे घर छॾे ईंदासीं। हा अदा तव्हां सच था चओ। जेकॾहिं मजीद वक़्तु न अचे हा न त असां कंहिंखे मुंहुं ॾेखारण जे लाइक़ बि न रहूं। ये बाला जा शुक्र आहिनि, न त असां हिन ॻोठ में कहिड़ो मोह खणी हलूं हा। भेण मजीद वारा हिन ॻोठ जो वॾो ख्यालु रखनि था, नथा चाहिनि पोइ फशरी थिए। हा धीअ, मजीद वारा असांजे ॻोठ जा मर्द मुजाहिद आहिनि, अलाह से उन्हनि ॾे ख़ैर करे। हा बाबा, मालिक वॾो लजपाल आहे। असां ग़रीबनि जी इज़त जो उहो ई त वारिस आहे। बाक़ी जेके हिन ॻोठ जा मालिक आहिनि न उहे त सफ़ा ज़ालिम थी पिया आहिनि। असां ग़रीबनि खे त इंसान करे नथा लिखनि। हा दी सही थी चवीं, अलाह खां सवाइ हिन ॻोठ में असांजो केरु बि न आहे। धीअ सच थी चवे। आमीन। मजीद तुंहिंजे अमुन जा ॾिठल ख्वाब ई रहिजी। राबेल असां बि घणेई सबुर कयो, पर हाणे पाणी सिर खां मथे चढ़ी वियो आहे। हाणे जे अगरि असां माठ कई त गिदड़ घर वेठे खाई वेंदा। मजीद पोइ असां ॿिन्हिनि जो छा थींदो? राबेल हाणे छॾियूं था मुंहिंजे परवरदिगार ते, जीअं लिखियो हूंदो ईअं थींदो। त पोइ तूं मुंहिंजे बाबा खां मुंहिंजे रिश्ते जी घुर छो नथो करी? राबेल हिन वक़्तु ॻोठ में मौत जो राकास घुमी रहियो आहे ऐं तूं वरी चवीं थी ताऊं मथे ते मोड़ ॿधां। न राबेल न न मजीद, मुंहिंजे चवण जो इहो मतिलबु न हुयो। मां त मिड़े ई ॻाल्हि पे कई। राबेल पहिरियां पीरल ऐं वॾेरे भाइरनि खे मूंखे मौत जी निंड सुम्हारण ॾे, पोइ पिया ख़ुशियूं कंदासीं। अल्लाह पाक तोखे पंहिंजी अमान में रखे। यार उस्ताद लॻे थो त हिन ॻोठ मां ख़ुशियूं प्यालो करे वियो आहिनि। सही थो चवीं यार, हिन ॻोठ मां लॻे थो त अमन जो पखी उॾामी वियो। उस्ताद जे ॻोठ में तालीम न हूंदी, जाहिलियत आम हुजे ऐं नंढे वॾे जो अदब हया न हुजे, उन्हनि जो त इहो ई ज़वाल अचणो आहे। बसि जहिड़ा ऐं फॾा हिक ॿिए खे पिया मारींदा। जुड़ियल वॾा सही था चवनि, जहिड़नि जा मुंहुं बरनि में हुजनि। न का शादी थी थिए न को सहरो थो वॼे, ख़ुशियुनि में नचंदे कई सालूं थी वियूं। उस्ताद पाण त रुॻी दुआ ई करे था सघूं, ॿियो छा कंदासीं। बाक़ी हिन ॻोठ वारनि जो अलाह खां सवा त ॿियो को बि सहारो कोन्हे। पीर ऐं सरदार ऋण बारे जो आहे। हाणे त को भंगड़ी खपाइण वारो बि भोतारनि जे ख़ौफ़ खां हिन ॻोठ में नथो अचे। हाणे पंहिंजो रहण महल आहे। हा यार, हाणे मस्जिद बि अॻियूं न आहे रहियो। हिन ॻोठ मां ख़ुशियूं त हुई मोकिलाए वयूं, हाणे मस्जिद बि हिन ॻोठ में नज़र नथो अचे। हल त हलूं, हाणे पंहिंजो हिते रहण महल आहे। अपागी सपागी गोली मतां पाण बेगुनाहनि खे लॻी वञे, मतां आया यार पाणारी भंग भटारी बि न बेवा थी वञे। हल त हलूं उस्ताद। मुंहिंजा भाइरो दुश्मन खे जिते बि ॾिसो उते ई पूरो कंजो। मां पोइ मञींदुसि त मुंहिंजा कुंदर भाइ रहियो। आदा असांजी बि दिलि में भाइ जा मच था ॿरनि, बदिले जी भाइ अंदर में बि ॿरे। अदा पीरल वारनि जा अहिड़ा त वाजट वॼाईंदसि जो उन्हनि जा लवणा ई फिरी वेंदा। अदा अंदर में आड़ा पियो ॿरे, पीरल वारनि खे असां सुख सां वेहण कोन ॾींदासीं। अदा उन्हनि ते असां बि बहादुरी सां हमलो कंदासीं। वञो पीरल ऐं उन्हनि जे भाइरनि तां गोलियुनि जो मींहुं वसाए छॾियो ऐं उन्हनि जा सीना परूण करे छॾियो, परूण। उन्हनि खे अहिड़ा त टांडा ॾींदसि जो छठीअ जो खीर यादि अची वञनि। ऐं पोइ मञींदसि तव्हीं मुंहिंजा कुंदर भाइ रहियो।
पीरल खे मारण तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। तूं ये गिदड़ जी जंज वठी करे पीरल खे मारी दे न, या तुझी भुल आहे भुल। पीरल अॼु अव्हां खे असां वटि मौत छिके आयो आहे। गुलामो हाणे यादि कजांइ, चओ पंहिंजे हिन गिदड़नि खे त खणी वञनी, हले वा पीरल खे मारण लाइ। तोखे ख़बर न हुई पीरल पेरनि खां वठी चोटी ताईं मथे जो सूर आहे, जंहिंखे जुबड़े छॾंदो न आहे। चङो कई पीरल जो मजीद जे रत जो पैगाम मोकिलियो। इहा त ॻाल्हि सही आहे, इंसान आहे, वारा ॾारा आहे, कॾहिं मुंहिंजो बि वारो ईंदो, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रखजांइ पुतार, जॾहिं मां मरी वियुसि न त हिन ॻोठ वारा मुंहिंजे ॿाहिरि खे मुंहिंजो लाश बि दफ़न करणो पियो। पीरल पाण खे अकेलो महसूसु न कर, असां तोसां गॾु आहियूं। लॻे थो पीरल तूं हथियारनि जा मुंहुं ॾिसी डिॼी पियो आहीं छा? शहबाज़ खान, पीरल खे डिॼण वारी लोली त मां ॾिनी न आहे। कावड़ न कर, अदा शहबाज़ खान मिड़ई तोसां मज़ाक कयो। शहबाज़ खान, पीरल एॾो बुज़दिल न आहे, पीरल कंधार आहे कंधार। पीरल ॻोठनि खे एतिरी ताक़त न आहे जेको तुंहिंजो जनाज़ो रोके सघनि। शाहनवाज़ जो सिर अञा ज़िंदा आहे। पीरल तूं मौत जो ख़ौफ़ ई न कर, तूं पाण कंधार आहीं। भुतार पीरल त सफ़ा दिल हारे वेठो आहे, तव्हां का दिलदारी जो बाक़ी साईं केॾी कंधार मुर्द पियो आहे। ॾिसो कीअं थो ॻाल्हाए, केॾो ख़ौफ़ अथसि चेहरे ते। अदा वॾा थोरी पीरल खे दिलदारी ॾियो। मुंहिंजा भाइरो, अॼु पीरल जे चेहरे ते मौत जो ख़ौफ़ नज़र थो अचे। भुतार हाणे बर्दाश्त को ॻाल्हि चढ़ी वई आहे, मजीद ॻीचीअ में पइजी वियो आहे, ॻीचीअ में। हाणे हिन जो खेल ख़तमु करिणो आहे, बसि हाणे तव्हां मूंखे मोकिलिजो बसि। छो जो पीरल पेर खां वठी चोटी ताईं मथे जो सूर आहे, सूर भुतार जंहिंखे चुमड़ंदो आहे छॾंदो न आहे। बसि हाणे तव्हां मूंखे मोकिलिजो त मां हलां थो। गुलाम हमले करण वक़्तु तव्हांजा होश किथे हुआ जो पीरल खे वार करण जो मौक़ो मिली वियो? अदा असां वॾी होशियारी सां हमलो कयो, असांजे हमले में का बि कोताही कोन हुई, पर अदा गुलाम जे नसीब में धक लिखल हो। अदा मां पंहिंजे रत जे फुड़े फुड़े जो हिसाब वठंदसि। अदा गुलाम, इहे त मालिक साईं जूं वॾियूं महिरबानियूं जेको अमीं वॾे नुक़सान खां बची विया। तॾहिं त चवंदो आहियां त पंहिंजी होशियारी सां ॻोठ में हलो, दुश्मन कॾहिं बि हमलो करे सघे थो। असां गुलाम जे पलांद में पीरल जो कुंदर मारींदासीं, पोइ ख़बर पवंदी पीरल खे पराया मुड़ुस कीअं मारींदा आहिनि। गुलाम जे ज़ख़्मनि जो मूंखे बि अफ़सोस थियो आहे, पर हाणे जॾहिं बि घर खां ॿाहिरि वञो त पंहिंजी पूरी तयारी सां वञिजो। अदा खता खाई धक खाधो आहे, हाणे अहिड़ो दुश्मन खे मौक़ो कोन ॾींदासीं। अदा गुलाम जे रत जे फुणे फुणे जो हिसाब वठंदासीं। अदा उन्हनि हिकिड़ो फुणो वाहियो आहे, असां उन्हनि जा रत जा दरिया वाहींदासीं। अदा गुलाम मुड़ुस माण्हू आहे, उनखे गिदड़ी जी राड़ कुझु बि नथी करे सघे। अदा उहो वक़्तु हाणे परे न आहे, पीरल वारनि खे सभु हिसाब किताब ॾियणा पवंदा। अदा हथियार खे तेल लॻल आहे, जे हाणे दुश्मन मिलियो त खोपड़ी उॾारे चंदसि। जीअं अदा शायदि चवे थो ईअं ई थींदो। ॾिसजो त पीरल वारनि खां कीअं थो हिसाब किताब वठां, दुनिया इबरत में रहिजी वेंदी।
भला हुई जो मुझे थक मां बची वे जी हाणे साम्हूं आए न तो ये गोले सां परोण करे छड़ी तो साए परोण करे छड़ी तो साए हा त हाणे मजीद वारनि खे मरणो पवंदो जेकॾहिं हाणे उन्हनि जी क़िस्मत साथ ॾिनू पोइ मुंहिंजी हथियार जी गोली मुंहिंजी क़िस्मत खे चिकना चूर करे वेंदी हाणे जे मुझे वर चढ़ी विया न अहिड़ा मौत ॾींदो मान जो ॾिसण वारनि खे वात में आङुरियूं अची वेंदियूं अदा पीरल असां भाइरनि जो साथ तव्हां सां गॾु आहे बस अदा जेको तव्हां हुकुम कंदा हाणे असांजो हमलो हुननि जी सोच खां वधीक हूंदो मुंहिंजा भाइरो हाणे पंहिंजे सिर तां कफन ॿधी छॾियो हाणे हिन मज़ीदारनि सां अहिड़ो असर कंदुसि जॾहिं सॼी जागीर में माण्हू हिननि जे लाशनि खे ॾिसी करे तौबा कंदा छो जो मां पेर खां वठी चोटी ताईं मथे जो सूर आहियां जंहिंखे चुंबड़ा छॾंदो न आहियां अदा साम्हूं मजीद पियो अचनि देस अदा अॼु जीरो कोन छॾणो आहे पीरल मारणो अथई त मारे छॾ मां तोखां ज़िंदगी जी ख़ैरात न घुरंदो मां मजीद तोखे मां मारे सघां थो जरिया ॻोठ वारा छा चवंदा त पीरल मजीद खे अकेलो करे मारियो न मां तोखे मारींदुसि हैरन ऐं तुंहिंजे सोटनि जे खानदान वारे जे साम्हूं मारे छॾींदुसि त माण्हू खे ख़बर पए त पीरल मजीद खे मारे छॾियो छो जो मां पेरनि खां वठी चोटी ताईं मथे जो सूर आहियां जंहिंखे चुंबड़ा छॾंदो न आहियां समझई न वञे तोखे ज़िंदगी बचत मां बि अब्दुल मजीद आहियां रुक जो चणो आहियां रुक जो चबाइण जी कोशिश कंदे ॿटी ॿाहिरि अची वेंदई हलो अल्लाह हाफ़िज़ मजीद जेकॾहिं तोखे दुश्मन कुछ करे छॾियो त पोइ मुंहिंजो छा थींदो मां काॾे वेंदसि राबेल मजीद को अक जी माखी न आहे जो अहिड़ो गहरो लाहे हलियो वेंदो अलाए छो मुंहिंजे दिलि में ख़ौफ़ थी पियो आहे तोखे कुछ थी न वञे राबेल हाणे उहो वक़्तु परे न आहे पाण ॿई जल्द हिकु थी वेंदासीं तूं घबराए न त पोइ हाणे जल्दी कर मूंखे पंहिंजी कुंवार ठाहे वञ मां हाणे तोखां सवाइ नथी रही सघां राबेल सच जे पुछी न हाणे त आउं बि तोखां सिवा पल बि नथो रही सघां मुंहिंजे ख़्वाबनि ऐं ख़्यालनि में सिर्फ़ तूं ई आहीं राबेल ॾिसजांइ राबेल तोखे जल्दी पंहिंजी कुंवार बणाए वठी वेंदुसि खबरदार पंहिंजा पक्का पेर जल जो रहीस
अॼु तव्हां हिक खे बि जीअरो कोन छंडनि अचे थी बरेले जिंदगी या मौत रब जे हथ में है। अरे मजीद का महार पवई मुर्स मारे छॾी वापस जिंदा न वेंदो अचे थी रे हलिया इन वॾा कुर्बान के मारन नंढा रईसा रईसा अरे पीरल काथे आयो अरे मुर्सल के अकेलो करे मारियो वारो कयो पीरल अरे मुर्स मारे छॾियो अरे मजीद रे मुर्स मारे छॾियो रईसा जुल्म थियो भोतार जुल्म थियो कहन थियो ये बागा केड़ी भाज पई थी जॾहिं वेंदो भज न ईंदो बची जे भारन हमलो कयो मरे वई रशदी नवाज खान कोई मारजी विया छा आओ इन्हनि खे अहिड़ो मौत ॾींदुसि जो वणनि मां वाटका निकिरींदा वाटका हा दा इन्हनि असांजे भाउ खे मारे ऐलान जंग कयो आहे। इहो ऐलान मजीद वारनि जे मौत जो गाको बणिजी विची में पवंदो। रईसा ऐं कूड़ कोन थो ॻाल्हायां गुलाम हेतिरे क़दुरु मूंखे चयो ऐं तव्हांजे रईस जो काटो भरी छॾींदुसि इन्हनि सभिनि ॿाहिरनि खे भ्रष्ट आऊं हणंदोसां इन्हनि जूं लाशूं गांव ऐं गिजूं खाईंदियूं। अदा हिननि जो कुझु न कुझु कयो ही त किची में पइजी विया आहिनि। अदा इन्हनि ज़ालिमनि त कहर करे छॾियो। नंढो भोतार सही थो चवे रईसा हाणे मजी जे मथां शाहनवाज़ खान तूफ़ान बरजी करे कंदो तूफ़ान। वालेकुम सलाम अच्छा अरे बाबा भाई दिया दिसते केर आयो है अच्छा बाबा चांदी मजीद पुट खुश त आई न ॿियो सभु ख़ैर आहे अॼु कीअं भुलिजी पे असांजे घर जो रिश्तो चाचा हितां गुज़रियमि पे त सोचम तव्हां सां दुआ सलाम कयो वञा। मजीद ही तुंहिंजो पंहिंजो घर आहे अवेर सवेर ईंदो कर। हा पुट कॾहिं बि हिजाब न कजांइ। चाचा हिजाब त न आहे पर दुश्मनियूं लॻियूं पियूं आहिनि असां त अमन पिया चाहियूं पर पीरल वारा ऐं वॾेरे वारा हरू भरू गिची में पिया पवनि। मुंहिंजे सोट जे मरण ते ॾिठव केॾियूं वॾियूं महफ़िलूं पिया कयव अगर पाड़े में बकरी जो फर्ब मरे तो माण्हुनि खे केॾो अफ़सोस थींदो आहे। बस इहा ई ॻाल्हि आहे चाचा माइटनि मिटनि ॾे बि वेंदे इलाही ॾींहं थी विया आहिनि। तोखे त हिते न अचण जो बहानो हथ अची वियो आहे। न थिए मजीद सही थो चए बरदर बाग आहे पाछो करे सुठी ॻाल्हि आहे। शाबाश हाणे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी दुश्मन जी दांगी भॼी आया आहियो। अदा दुश्मन असां ते हमलो कंदो छा असां गुलनि जा हार पाराईंदासीं। अदा असां अॼु रत जो पलांद रत सां कयो आहे वॾेरे बि घणा जशन मल्हाया हुआ पराए मौत ते। असां अॼु दुश्मन जी दिलि ते वार कयो आहे दुश्मन जूं त वायूं ई बदाल थी वियूं हूंदियूं। अदा कुर्बान अॼु पाण कामयाबी माणी आहे हाणे पिया पंहिंजे प्यारनि जा लाश दफ़नाइनि। अदा अॼु ख़बर पवंदी रत जी रत खे केॾी थी दुखी लॻे। असांजो सोट बि कुंदर हो। अदा बस वक्त जी घड़ी आॾी हूंदी आहे हिसाब किताब त सबके खे ॾियणो आहे बस हुननि जो बि वारो अची वियो। अदा चढ़ी आ वर ते त मूं बि वाजट वॼाए छॾिया। वॾा आया पुट असां सां मुक़ाबिलो करण जे लाइ। हा दा
अॼु असां जेका जंग खटी आहे उन जो जेतिरो जश्न मनायूं तेतिरो घटि आहे। हाणोको हमलो हिन हमले खां बि ताक़तवर हूंदो। हाणे लाइ छा थींदो? हिन ॻोठ जो माहौल सफ़ा ख़राब थी वियो आहे। बाबा साईं, अल्लाह ख़ैर कंदो, असांजे ॻोठ में अमन ज़रूर थींदो। हा धीअ, को अमन थिए, तुंहिंजी बि शादी करायां। बाबा, इन जो मक़सद त मां तव्हां ते भार आहियां। धीअ जो भार न आहे न हुजो, इहो मुंहिंजो फर्ज़ आहे। मां तुंहिंजी शादी करायां। हा भेण, बाबा सही तो चए, तुंहिंजी शादी जो असां ते फर्ज़ आहे। हूअं बि भेण चवंदा आहिनि सिंधी में यानी सतकुरान हूंदी आहे। मुंहिंजा भाइरो, पहिरीं मां तव्हां टिनिनि जे मथे ते सेरा ॿधंदमि ऐं तव्हांजे हथनि ते मेहंदी लाईंदमि। मां पंहिंजी शादी पोइ कंदमि। बाबा, अल्लाह पाक तव्हांखे वॾी हयाती ॾे। लॻे थो त धीअ शर्माए वई आहे। अदा वरियल ख्वाब में अचे थो, चए थो त मुंहिंजो कॾहिं प्लान कंदा। बस बस कर। वरियल जो बि खून मुंहिंजे अंदर में नासूर बणिजी वियो आहे। मीरल नासूर बणिजी वियो आहे। मूंखे दुख हिन ॻाल्हि जो आहे त असां कोन हुआसीं उन वक़्तु। मजीद हुनखे निधड़को करे मारियो, निधड़को करे मारियो। अगर असां ईअं हुजो हा न त वरियल खे मारण न ॾियूं हा, न ॾियूं हा। अदा वक़्तु न विझा, हली दुश्मन खे क़बर भेड़ो करियूं। अदा दिल त चवे थी पंहिंजे दुश्मन खां ॾोके ते पलान वठां। पोइ वेही छा था कयो? हलो हलो ताली करे साफ़ बराबर कयूं मस्जिद वारनि सां। अचो। कहाँ थियो ज़ुल्म थियो? अरे खैर ताए न बता, खैर कोने। मस्जिद वारा ज़मीन दे वजन पिया ऐं पीरल बि सफ़ा वाका कंदो वञे, वाका। अॼु खैर न आहे बुधार। तुम घर वाह जो ख़बर आंदो अथई, हाणे मस्जिद वारनि जो मौत पको आहे। बुधार पोइ देरि न कयो, किथे हू निकिरी न वञनि। वारो कयो, जल्दी कयो, निकिरजी कयो। हली मस्जिद लाइ धरती टांगो कयो। मस्जिद मरी हुई है जूतों में। अज खे जो मौत असां वटि खणी आयो है।
बंद करियो फायरिंग, पंहिंजा हथियार हेठि करियो। टिनी धुरिन के वास्तो है खुदा जो, खत्म करियो या दुश्मनी। छा रखियो है दुश्मनी में? असांजा वॾा अमन ऐं भाईचारी जो पैगाम ॾींदा हुआ। तव्हां अचो मूं वटि, सभिनि जो फ़ैसिलो मां कंदुसि, हिकु जेतिरो इंसाफ़ फराहम कंदुसि। असां हिकु ॻोठ जा भाइर आहियूं। भिटाई कलंदर जी सचल जी धरती आहे। हिन ते रत वाइण बंदि करियो। सरदार साहब, असां त अॻे ई फ़ैसिले लाइ राज़ी हुयासीं, पर शाहनवाज़ मुंहिंजे सौट जो खून लोड़ण पे चाहियो। आऊं हिन ॻोठ में अमन तो चाहियां। जेको तव्हां फ़ैसिलो कंदा असांखे क़बूल आहे। मां पंहिंजे दौलत जे नशे में एॾो अंधो थी वियुसि जो मूंखे का बि ख़बर न पए पई। इंसान ख़ता जो घर आहे ऐं तव्हां जेको फ़ैसिलो कंदा असांजे अखियुनि ते। जहिड़े करण मां कहिड़ो फ़ाइदो आहे? तव्हां त जेल हलिया वेंदा, पोयां तव्हांजा बच्चा नंग रुली वेंदा। अचो त तइलीम जा ॾिया ॿारियूं, अमन जो पैगाम ॾियूं। अचो बाबा अचो। मजीद बि असांजो भाउ आहे ऐं तव्हां जेको फ़ैसिलो कंदा असांखे क़बूल हूंदो। रिश्ता जो भी भाउ मरी वियो, मुंहिंजो कुंदर भाउ मरी वियो, मजीद जो भाउ मरी वियो। असां इहो पहिरियों छो न सोचियोसीं? पहिरियों छो न सोचियोसीं? ठीकु आहे तव्हांजो फ़ैसिलो सिर रखनि ते सरदार, तव्हां जीअं चवंदो तीअं कंदासीं। तव्हां सभिनी सां इंसाफ़ थींदो। ख़ुदा जे वास्ते अॼु खां पोइ सभु नफ़रतूं ख़तमु करे हलो। बसि अमन जो पैगाम ॾियो। अवां टिनी धुरिन मुंहिंजो मान रखियो। अवांजी महिरबानी। ओ ये बेनिकाब नवा सोचत कर थी सियाणू फट न को माण्हू मरी पे छद वकुल। माशाअल्लाह, मां केॾो त नसीबन वारो आहियां जो मूंखे तव्हां जहिड़ी ख़ूबसूरत ज़ाल मिली आहे। मां बि त केॾी ख़ुशि नसीब आहियां, मूंखे तव्हां जहिड़ो दलेर घर मिलियो। मूं तोखे चयो हो न, ख़ुशियुनि जा ॾींहं जल्दी ईंदा ऐं पाण ॿई हिकु थी वेंदासीं। जी हाँ मजी, तव्हां मूंखे मिलिया, सम्झो कि दुनिया जी ख़ुशी मिली। जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले। जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले। कुर्ब करे कदे मोहब मिली वञे नेण नीर वायूं तोले। जिए में जानी जायूं तोले ॾाढा आता आयूं तोले। जिए में जानी जायूं तोले ॾाढा